त हाणे मां इनवाइट कंदुसि करण खेमाणी खे। करण खेमाणी जे बारे में हिकिड़ी ॻाल्हि मां ॿुधायां। अॼु मां जॾहिं हिते आयुसि त कॉन्टेस्टेंट में मूं जॾहिं हुनजो नालो पढ़ियो करण खेमाणी, त मां कंहिं हाफ चड्डी पाए करे घुमंदड़ कंहिं ॿार खे ॻोल्हे रहियो हुउसि। मां हुनखे नंढे हूंदे खां ॾिसंदो आहियां, उहो गाना ॻाईंदो हो नंढे हूंदे खां, पर हाणे जॾहिं मुंहिंजे साम्हूं अची करे बीठो त मुंहिंजो मुंहुं जेतिरो थी वियो आहे। हेलो फ्रेंड्स, मुझो नालो करण खेमाणी आहे। मां उल्हासनगर में आयो आहियां। बचपन का ही म्यूजिक मुझो शौक़ रहियो आहे। मां बचपन में 4 साल हारमोनियम जी शास्त्रीय संगीत में शिक्षा वरती आहे ऐं 3 सालन खां गायन जी शिक्षा वठी रहियो आहियां कल्याण गायन समाज में। बचपन का ही ऐं हाणे भी मूंखे सिंधी कलाम, सिंधी गज़ल जाम वणंदा आहिनि ऐं मुंहिंजो इहो ड्रीम आहे कि मां सिंधी संगीत के अञा अॻियां वठी वञा, ख़ासि करे यूथ के मां ॿुधायां। त मूंखे लॻंदो आहे कि सिंधी आइडल इहो मुंहिंजे लाइ ॾाढो सुठो प्लेटफॉर्म आहे जेकी मुंहिंजी ड्रीम्स खे पूरो करे सघंदो आहे। थैंक यू। जय झूलेलाल। ज़ोरदार तालियुनि सां स्वागत कयो वञे करण खेमाणी। वाह करण वाह, वॼ नगाड़ा वॼ। मां फ़ख़्र सां चई सघां थी त मूंखे यादि आहे चङी तरह, जीअं नीरू जी ॿुधायो त शायदि करण 8 या 9 साले जो हो त पंहिंजो पहिरियों परफॉर्मेंस सीता सिंधु भवन में ई कयो हुई। मुंहिंजो नालो गयासुद्दीन आहे। मां बनी कच्छ गुजरात खां आयो आहियां। मां सिंधी आइडल में इन करे आयो आहियां त मां पाण जो नालो कढी सघां ऐं पाण जे उस्ताद जो पिणु नालो कढी सघां। मुंहिंजा उस्ताद आहिनि मज़हर मुतवा ऐं महमूद मुतवा। ही हो, ही आहे, ही रहंदो गयासुद्दीन मुतवा, जेको ख़ासि बनीअ मां आयो आहे। हंसिका भाटिया जो इंट्रोडक्शन प्लीज़। हाय, मुंहिंजो नालो हंसिका भाटिया आहे। मां रतलाम मध्य प्रदेश सां आहियां। सिंगिंग मुंहिंजो पैशन आहे। मां हिन में ई करियर ठाहिण थी चाहियां। मां सिंधु आइडल ऐं लोकल लेवल ते भी कई अवॉर्ड्स जीता आहिनि। हे मुंहिंजा पेरेंट्स आहिनि जंहिंजो मूंखे फुल सपोर्ट आहे। हे मुंहिंजी नंढी भेण आहे। हे मुंहिंजी गुरु सुशीला व्यास आहे, जंहिंखां मां 2 सालनि खां क्लासिकल संगीत सीखी रही आहियां। सा सा ध प ग रे सा रे ग प ग ध प ग सा। मां सिंधु आइडल स्टेट लेवल ते विनर रही आहियां। हाणे मां नेशनल लेवल ते भी विनर रही करे पंहिंजे समाज में नालो करण थी चाहियां। जय झूलेलाल। Bye.
मूं सीटियूं पिण ॿुधियूं ऐं तारियूं पिण ॿुधियूं। छा ॻाल्हि आहे हंशिका, ज़बरदस्त। असांजी नाई कलाकार आहे प्रियंका केसवानी। जय झूलेलाल। मां प्रियंका केसवानी आहियां, नासिक मां आयल आहियां। बॉम्बे में मां HR कॉलेज ऑफ कॉमर्स एंड इकोनॉमिक्स में बैचलर्स इन मास मीडिया जो कोर्स करे रही आहियां। ऐं संगीत में मुंहिंजी शिक्षा ईअं आहे कि मां अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मां विशारद जो कोर्स कयो आहे वादन में। ऐं हाणे मां मुंबई फिल्म एकेडमी मां डिप्लोमा इन क्लासिकल एंड प्लेबैक सिंगिंग जो कोर्स करे रही आहियां। सिंधी आइडल बणण जी मुंहिंजी इच्छा हिन करे आहे, हिकु ई मक़सदु आहे ताकी मां पंहिंजी भाषा खे, पंहिंजी मिठड़ीअ ॿोलीअ खे दुनिया जे कोने कोने में पहुचाए रखां। जय झूलेलाल। झूले 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 झूले। एकता परियाणीअ जी एवी। सतनाम। मुंहिंजो नालो एकता परियानी आहे ऐं मां जय हिंद कॉलेज में पढ़ंदी आहियां। मां अंधेरी मुंबई में रहंदी आहियां। म्यूज़िक मुंहिंजी हॉबी आहे ऐं हीअ कला नंढपण खां ई मुंहिंजे दिलि में घर करे वेठी आहे। मां पाण खे म्यूज़िक जे बग़ैर अधूरो सम्झां थी। मां घर में रोज़ म्यूज़िक प्रैक्टिस कंदी आहियां। नंढपण खां ई मुंहिंजे माउ पीउ मूंखे सिंधी भाषा जी अहमियत सम्झाई आहे। आख़िर हीअ भाषा ई त असांखे सिंध मां विरासत में मिली आहे, पर अॼुकल्ह सिंधी में केरु नथो ॻाल्हाए ऐं हीअ ॾाढी दुख जी ॻाल्हि आहे। हिन करे जॾहिं मूंखे हिन कॉम्पिटिशन जी ख़बर पई, मूंखे लॻो कि हीअ सुनहरो मौक़ो न विञाइणु खपे। हीअ हिकु नंढो क़दम आहे असांजी मिठी ॿोलीअ खे अॻियां वधाइण लाइ। स्वागत कयो वञे एकता परियाणी जो। छा चवां एकता, मज़ो अची वियो असुल। ऐं इन तरह इंडियन आइडल जी कथा जो पहिरियों अध्याय पूरो थियो। बोल अमरलाल की जय। आयो लाल कयो झूलेलाल। भले वारे जी जय, जय। बेड़ीअ वारे जी जय, तव्हां सभिनी जी जय, असांजी बि जय। श्री बिहारी कंदारी खे त डॉक्टर अशोक वाडिया जो स्वागत कनि। मेहरबानी कंदारी साहब, मेहरबानी डॉक्टर जी, थैंक यू। आनंद टेकवानी, मोहित बुधवानी, करण खेमानी, दिव्या चंदीरमानी, हंशिका भाटिया। हाणे सवाल इहो आहे त कहिड़ा पंज, ही पंज या ही पंज? ही अॻियां जेके पंज तव्हांजे साम्हूं बीठा आहिनि, इहे नेक्स्ट राउंड जे लाइ सिलेक्ट कया था वञनि। असांजा पहिरियां पंज फाइनलिस्ट सिंधी आइडल जा। ज़ोरदार ज़ोरदार
बाक़ी तव्हां जेके हिते रहिजी विया से ईअं न सम्झो त तव्हां रहिजी विया। ही त अञा शुरूआत आहे। ही पहिरियों सिंधी आइडल आहे। हाणे त हर साल सिंधी आइडल थींदो। ज़रूर थींदो।